लिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। वस्सलातु वस्सलाम अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। लौला इज़ समिअतमूहु ज़न्नल मोमिनून वल मोमिनातु बिअन्फुसिहिम खैरन व क़ालू हाज़ा इफ़्कुम मुबीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद पाक पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व औलादिहि व अहले बैतिहि अजमईन। वाजिबुल एहतराम घोटन जे गुड़ जा दोस्तों ऐं मुसलमान भाइरो, रब पाक जा तमां सां गुनाहगारनि ऐबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं रब पाक हिन इदारे जे तरफ़ खां थींदड़ हिन अज़ीम शान दस्तार फज़ीलत कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो आहे ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फ़रमाई आहे। शअबान जो महीनो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ खुशियूं भी खणी आयो हो त गम भी खणी आयो हो।
खुशियों कहिड़ियूं खणी आयो। शाबान जे महीने में महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आखिरी न्याणीअ बीबी फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे रब साईं सोने हुसैन जहिड़ो पुटड़ो अता कयो हो। इहा आका साईं जी ख़ुशी हुई। न्याणीअ खे ख़ुशी मिले इहा पीउ माउ जे लाइ ख़ुशी हूंदी आहे। वरी जेकॾहिं न्याणीअ खे ग़म मिले त इहो पीउ माउ जे लाइ ग़म हूंदो आहे। हाणे त ख़बर न आहे, माण्हू त फिरौन ऐं अबू जहल खां बि क्रॉस करे विया। तव्हां ॿुधो त यज़ीद मरी वियो, पर न अञा आहिनि। चोथों ॾींहुं तव्हां हिकिड़ो टियों ॾींहुं ॾुखाईंदड़ मंज़र ॾिठो, जॾहिं उन खिंज़ीर, जॾहिं उन बदनस्ल, जॾहिं उन अबू जहल जी औलाद खे रब साईं पोपट जहिड़ी गुलाब जे गुल जहिड़ी न्याणी अता कई। 7 ॾींहं न्याणीअ जे ॼमण खां पोइ 7 ॾींहं उन बेग़ैर जे दिमाग़ कीअं चयो हूंदो त हिन गुलाब जे गुल खे मां 5 गोलियूं हणां। इन खिंज़ीर जे हाव इहो कीअं बर्दाश्त कयो हूंदो, कीअं पिस्टल भरे करे मथों बीठो हूंदो, कीअं इन आंगुर हलाई हूंदी, घोड़ो छिकियो हूंदो। ऐं उन गुलाब जे गुल न्याणी जंहिंजो सीनो पाकनि खां बि पाक हो, उन सीने में गोलियूं क्रॉस कराईंदे हिन जी कीअं दिलि चयो हूंदो। ख़बर न आहे कंहिंजे करे दुनिया हले थी, न त अहिड़नि मनहूसनि जे करे कॾो कॾो क़यामत अची वञे। करबला जे धरतीअ ते 70 ॼणा शहीद कुठल ॿुधासीं, पर अगर जुमे जे ॾिहाड़े तव्हांखे पेशावर जे धरतीअ ते 64 ॼणा कुसंदे नज़र आया। हुआ करबला जी धरती हुई, हीअ अल्लाह जे घर जो अंगण हो। हे अल्लाह जे घर जो अंगण हो। अल्लाह जे घर खे गोलियूं लॻियूं, अल्लाह जो घर खून सां रंगीन थी वियो। पर हिकिड़ी ॻाल्हि असांखे समझ में न आई, कंहिं बुत जे भॼण जे करे, कंहिं टिकाणे जे सिर निकिरण जे करे, कंहिं मंदर जे थोरी ॻाल्हि जे करे इंसानियत उथी थी पवे, पर रब जे घर जे लाइ सवाइ ॾाढ़ी पटके जेको ॻाल्हाइण जे लाइ तयार न आहे। अल्लाह जो घर खून सां रंगीन थी वियो, पर को ॾाढ़ी पटके वारे को सवा ॻाल्हाइण जे लाइ तयार हो। अल्लाह जे घर में बम हया विया, गोलियूं हयूं वयूं, ओ ईअं रत जो दरिया वहायो वियो, पर को ॻाल्हाइण जे लाइ तयार हो। इहो त असां अल्लाह जे अज़ाब खे पंहिंजो पाण सॾे रहिया आहियूं, दावत ॾेई रहिया आहियूं। चल को कादर कुर्ब करे, चल को बाज करे, बाक़ी असांजा हाणे तबाहीअ वारा ॾींहं ईअं सम्झो त क़रीब अची चुका, जेके असांजा करतूत आहिनि। पोइ इहे मदरसा अथव, मस्जिदियूं अथव, इहे ॿार उथी करे अध राति जो क़ुरान पढ़नि था, झूटिन बि था, निंड बि आहे, तहजुद वारे टाइम ते उथड़नि था, वरी सुबुह खां पोइ 12 ताईं। पोइ मिड़े इन आवाज़ जे करे मुंहिंजा सोना बचो पियो आहे, न त बाक़ी बचण जो को हिकिड़ो सेकंड बि कोन थी। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे ख़ुशी मिली जॾहिं बीबी फातिमा साण खे पुटड़ो ॼाओ, सो बि सोने हुसैन साईं जहिड़ो गुलाब जो गुल।
वरी साईं के सदमो मिलो जॾहिं साईं के ॿुधायो त इहो जंहिंखे तव्हां चुमी था ॾियो, जंहिंखे तव्हां भाकुर था पायो, जंहिंजे चपन खे चुमो था, जंहिंजे ज़ुबान खे चुमियो था, चूसियो था, जेके पंहिंजे सीने मुबारक सां लातियूं वेठा हो, महबूब इहो ॾींहुं ईंदो जॾहिं इन तव्हांजे प्यारे बचड़े खे ज़ालिम कोहंदा। महबूब जॾहिं इन गुलाब जे गुलनि जहिड़े बचड़े हुसैन खे ज़ालिम करबला जे धरतीअ ते कोहंदा, उहा मिटी बि ॾेखारी वई त वरी साईं खे दिलि मुबारक खे सदमो मिलियो। महबूबा मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वरी खुशी मिली जॾहिं महबूबा साईं खे 15 शाबान जी रात गुनाहगारनि जे छोटकारे ॾोहनि जे बख़्शण जे लाइ जो इहा वरी भलारी रात मिली त वरी महबूबा साईं खे खुशी त मुंहिंजनि जा ॾोह माफ़ थींदा, मुंहिंजनि जा गुनाह माफ़ थींदा, मुंहिंजनि ते वरी पर्ची पवंदो, मुंहिंजनि जा दफ़्तर साफ़ थींदा। अरबीअ में उस्ताद उलमा शेखुल हदीस वेठा आहिनि, तव्हांजी सॼी घोट की अहले इल्म अल्लाह वारनि सां भरी पई आहे। अरबीअ में इनखे लैलतुल बरात चइबो आहे, माना आज़ादी जी रात, जहन्नम खां छोटकारे वारी रात, पर तव्हां असां इनखे फटाकनि वारी रात सॾींदा आहियूं। असां छा चवंदा आहियूं? फटाकनि वारी रात। चङा भला नेक निमाज़ी क़ुरान जे तिलावत करण वारा, मस्जिदुनि जी सफ़ाई, मस्जिद जा मुतवली इन्हनि ॾींहंनि में ॼण त असांजा आहिनि ई न। अल्लाह सॼी रात शैतान खे पिया ख़ुशि कंदा, सॼी रात शैतानी पिया कम कंदा, न सोचींदा त इहा महिरबानी जो रब कई आहे त उन मां फ़ाइदो वठूं। महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के शबे बरात जो तोहफो मिलियो, साईं जन जी दिल मुबारक खुश थी। वरी शाबान जे महीने में एकड़ो महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन के ॾाढो दिली सदमो मिलियो। वो सदमो केड़ो हो? शाबान जे महीने में जंग लगी ग़ज़वे बनिल मुस्तलक। जंहिं जंग में अम्मा आयशा रज़ियल्लाहु ताला अन्हा ते ज़ालिमन शरीरन बदनस्लन उन किन्नी ज़बान सां हिकड़ो किन्नो इल्ज़ाम लगायो हो, जेके 40 ॾींहं ये महबूब साईं जे दिल मुबारक ते सोने अबू बकर सिद्दीक जे घर ते अम्मा आशा साईं जे सीने मुबारक ते ये जेके ॾींहं गुज़रिया हूंदा, त सॼी ज़िंदगी ये ॾींहं उन्हनि खां विसरिया। मावा जे साम्हूं सूरत नूर मां हिकड़ी आयत तिलावत कई त ये 18-19 आयतूं अमड़ आशा साण जे बारे में अल्लाह साईं नाज़िल फरमाए दुनिया के ॿुधायो त जेकॾहिं कल यूसुफ नबीअ जो मसइलो हो तॾहिं बि रब ॿार खे चयो तूं शाहिदी ॾे, जेकॾहिं कल ईसा नबीअ जे अमड़ बीबी मरियम जो मसइलो हो तॾहिं बि रब ॿार खां शाहिदी ॾियाराई। छो? होॾे यूसुफ नबीअ जे इज़त जो मसइलो हो, होॾे बीबी मरियम जे इज़त जो मसइलो हो, हेॾे मसइलो आहे मिठड़े मोहम्मद साईं जे इज़त जो। एडे केडो मसइलो? महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज्जत जो मसइलो। ऐं ॿियो अवां आलमन सगोरन को ॿुधो आहे त बीबी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी शादी कराइण वारो केरु? ॾाढियां अवा पोइ बिल फर्ज़ मिसाल मां हीअं मिसाल ॾियां, को कंहिंखे जेकॾहिं संग न ॾींदो आहे, पोइ जेको विच में ईंदो आहे त अॻिलो मालिक उनखे चवंदो आहे त बाबा मां ठीकु आहे हिन सां न कई में। ऐं हिकिड़ो दुनिया जे लिहाज़ सां मिसाल थो ॾियां फ़क़ति विच जे हवाले सां त बाबा मां हिन सां न कई में, पर हाणे जेकॾहिं तूं विच में आयो आहे त पोइ सुभाणे तूं कसीअ पकीअ में। इतने भी सोने अबू बकर सिद्दीक जे न्याणीअ जी सिफारिश रब साईं पोइ करे, पोइ जेकॾहिं सोने अबू बकर सिद्दीक जी न्याणी अम्मा आशा साण अल्लाह महबूब जे घर में पहुचराई, हुक्म मथों पोइ अचे, तस्वीर मथों पई अचे, पोइ ॼण त
ॼणो त रब हीअं बि चयो हूंदो महबूब तूं ॻणती न कर मां कसीअ पकीअ में वेठो आहियां तॾहिं हिते 18-19 आयतूं पाण पोइ रब लाहे होॾे ॿारनि खां पोइ शाहिदी ॼाणाए महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां हिकिड़ियूं शयूं ख़ासि हुयूं फर्ज़ हुयूं तो असांजे मथां उहे फर्ज़ न आहिनि हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम के यारनि घर वारनि जी इजाज़त तोखे मूंखे चइनि तई इजाज़त ख़ालिसतल लक मिन दूनिल मोमिनीन बिन के इजाज़त महबूब फ़क़त तहज्जुद जी नमाज हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां फर्ज़ हुई तुझे मुझे मथां फर्ज़ नाहे व मिनल लैल फतहज्जद बिही नाफ़िलतल लक असाई अबअसक रब्बुक मक़ामम महमूदा ये गाल हाँ तहज्जुद वारी नमाज में जेको अल्लाह नमाज़ीअ जे चेहरे में नूर ॾींदो आहे तहज्जुद पढ़ण जे करे जेको अल्लाह जो क़ुर्ब हासिल थींदो आहे तहज्जुद वारी नमाज जे करे दुआ जे करे जेके मसइला हल थींदा थी मथां ॿियनि नमाज़ुनि में अहिड़ो मक़ाम न मिलंदो हुजे जॾहिं इते ऑफिसर कैसा राजी हुंदो आ न पो उनखे चंदो आ दबा रश में न ईंदो कर फलाणे टेम ते मां अकेलो हुंदो आ तू हलियो ईंदो कर बस मुखो ऑर्डर वठी वेंदो ॼण तो हो भी चवई तो रात जो सभई सुतल न तू निकरिया न तू अचु न मां रब वटि पहुचु न तू हुकुम त कर न अल्लाहु अकबर ओ वडड़ो मां हिकिड़ो अर्ज़ थो कयूं वञाव ओ नौजवानो मां हिकिड़ो अर्ज़ थो कयूं वञाव जेके वडड़ा बचड़नि जे मसइलनि में परेशान औलाद जे मसइलनि में न्याणियुनि जे मसइलनि में पुटनि जे मसइलनि में ज़मीननि जे मसइलनि में बीमारियुनि जे मसइलनि में फाथा लगा पिया आहिनि जेके वडा दुकन जे हालात में गुजरी रहा उन्हनि के मां अर्ज़ थो कयां घबरायो न हिय भी सजो ॾींहुं तव्हां ओजागा कंदा हो सजी रात तव्हां वेठा हूंदा हो गर्मीअ जे मौसम में भी तव्हां खे निंड न ईंदी आहे भला रात जे टाइम ते अधु कलाक कढी करे त रब जे दर ते ईंदा कयो भले तू निंड पियो जो सुमानी नमाज पढ़ी भले सुम्ही पव वरी सुबह जे नमाज से भले हो तू पर थोड़ो तहज्जुद वारे टाइम ते सब कुछ छॾे अचेस त सही जॾहिं सब निंड पिया जॾहिं ओ नौजवानो तव्हां जे रोजगार जो मसइलो तव्हां जे नौकरीअ जो मसइलो तव्हां जे धंधे धाड़ीअ जो मसइलो तव्हां परेशान हो कोई भी मसइलो हल नथो थे नौजवान हो तव्हां भी न घबरायो हिय भी सजी रात तव्हां नेट इंटरनेट ते वेठा हो होटल दोस्तन बाबन सां वेठा हो तव्हां के भी चई थो वञो दराज जे टाइम ते तहज्जुद वारे टाइम ते 15-20 मिंट कढी त रब जे दर ते हलियो ॿियनि भी त कागज़ खणी डुकाईंदो तो अचे ॿियनि वटि भी कागज़ खणी सुबुह शाम कॾहिं हुन जे दर ते कॾहिं हुन जे दर ते कॾहिं हुन जे दर ते कॾहिं हुनखे भी त चओ न जेको तोखे बिना लालच बिना पैसे बिना तकलीफ़ जे मसइलो हल कर ॾे कॾहिं उनखे भी त चओ मुंहिंजा उस्ताद मोहतरम हरस मीर मोहम्मद मीरक वारा ॿुधाईंदा हरस बेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह उन वटि हिकिड़ो शख्स आयो साईं मूंखे तव्हां ख़त लिखी ॾियो मूंखे तव्हां ख़त लिखी ॾियो मौलाना फज़लुर रहमान ॾे मुंहिंजे पुट जो मसइलो आहे नौकरीअ जो मसइलो आहे साईं तव्हांजो ख़त हूंदो मुंहिंजे बचे जो मसइलो हल थी वेंदो मोड़ा इते ना मोड़ा ॿाहिरि वेला
तो के वरी मुरीद घाटा थींदा साईं पढ़ाइनि पिया हिकिड़ो दफ़ो बि चई ॿियो दफ़ो बि चई पोइ साईं जो चवा ॻाल्हि हाणे तोखो तो मां पुछा कयां साईं अब मां तोखां तो पुछा कयां मौलाना फजलुर रहमान के चवां या खुद रहमान के चवां अब मां तोखां तो पुछा कयां मौलाना फजलुर रहमान के चवां या खुद डायरेक्ट रहमान के चवां फकीर समझी वियो मुरीद समझी वियो जैसे भला रहमान के चो डारे जीअं जो साईं जन सबक वारे दौरान हथड़ा खयां जीअं जो साईं हथड़ा खयां बस ॾींहुं बि मस गुज़रियो हुनखे यकीन थियो त अॼु जेके हथड़ा खयल आहिनि मुंहिंजे सोने मुर्शिद जा इंशा अल्लाह इहे हथड़ा कम जा न चइबो मां घर वेठो में दर खड़कियो ॿार जो निकिरी आयो हमरा चयो हे तुंहिंजो आर्डर थी जेको मूंखे लखनि में बि न मिले हाँ पर दर ते पातो तो कॾहिं रहमान खे तूं बि चई त ॾिस टे मुंहिंजे तो मुंहिंजे ॿुधाए तवज्जो कर मां हे भी जुमलो तो के बुधायूं थो वना अग में जेकरे बुधो थी त वरी भी पक्को कर जेकरे को न बुधो थी त थोरो दिल सां बुध जाए जेको रब के चवई वो डाडो दुखियो थई हे जुमलो बुझ जाए जेको चवई त तू डाडो आ मां नथो पुजी सगां पर मुजी दाह अल्लाह के आ यो दुखियो जेको तो के हिया चवई तू ताकतवर आ तू जमींदार आ तू ऑफिसर आ हर जाए ते तुझी हले थी मुझी कोई भी कोन बुधंदो जेकरे दुनिया वारो न तो बुधे जेकरे चई त मां अर्श वारे के तो चवां त यो हर शय को वधीक खतरनाक तई छो त बियो दुनिया वारो अलाए बुधेस अलाए न बुधेस तवज्जो करेस अलाए न करेस पर हुन के जेकरे रोई चई न पो यार चाड़ो न थो मां पांजे अखियुनि जो वाक़ियो तव्हां के ॿुधायां साईं मेखे साहब रहमतुल्लाह अलैह जे ॻोठ वियासीं वाइद ते उते हिकिड़ो अजीब मिसाल ॿुधायूं उते हिकिड़ो वीचारो नेक सालियो जेको मशहूर उस्ताद सां बदुन घर को चंदो उस्ताद 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 मास्टर पुराने दौर जो अगे लज शनास हुंदी उस्तादन जो अदब एतराम हुंदो हाणे त कोने अल्लाह दींदो हाय हाय उस्ताद बेचारो अलाए के जो नेक मानू शरीफ मानू के यारे मोटरसाइकिल ते उन सां एकड़ो डाढो मानू चढ़ियो हथियार भी उन के G3 गड्डो आ केद मोके खयो जी जो गोठ वटो क्रास करे हर के मानू चदर उस्ताद सां फलाणो मानू चढ़लो हे त सही कोने हे त उस्ताद जे गिच्चे में पवंदो उस्ताद बेचारो शरीफ मानू मानू पाण शरीफ हुंदो आ त समूरन के शरीफ समझंदो आ मानू पाण 2 नंबर हुंदो आ त नथा गलायो मां या सीबेक तंदो हला हवा मां भी रोड तो न लथो आ थोड़ो गालायो मुसा मानू पाण दिल जो भलो आ त समूरन के भलो समझंदो जेकरे मानू पाण ठगवा 2 नंबर आ त पो हर के 2 नंबर समझंदो हर को पो चवे जो उस्ताद जो खैर ना है पर उस्ताद हर के सलाम पो वराइंदो वने वरी मानू ही भी चन बाचे बो तो उस्ताद जो वाक़फा उस्ताद जो डिठला उस्ताद तडे तो खयो वने से थोड़ी झट मस गुजरी डिठो तो उस्ताद सागो ही खाली तो मोटियो अचे गाड़ी आहे ही न उस्ताद गोड़े तो वे खिलंदो सलाम कंदो वरी हाने गाड़ी काडे वई जे यार मुखे जे उस्ताद थोड़ो खणी हलंदे मां चो दोस्त चवंदा न वेचाड़ा खणी असा खणी हलंदा अगते हली करे चे लयूं हूं चे लव बसाने तुजो मुद्दो पूरो थियो इज्जत सा लव न त हे दिसे तो मां जी थ्री मां जाके बाबा मां गाड़ी डिनी मां तवज्जो कर जिए जो उस्ताद या गाल पो करे गोठ वारा एक बे के चवन लगा जल्दी कयो निकरी अचो 40-50 जना छो त असा के पतो आ रोड केड़ो आ इलाके वारो मानू घार घेट सब जानींदो आ हितों घाड़ो आ हितों घटो इलाके वारे मानू के सजी
चौंस जल्दी कयो थाने ते इतलाउ भी ॾियो त असांजे उस्ताद सां हे मामलो थियो आहे तवज्जो कर उस्ताद तो चवे त थाने वारे खे चवण जी ज़रूरत न आहे ॻोठ वारनि खे हलण जी ज़रूरत न आहे चए उस्ताद सादो माण्हू आहे गाॾी विञाईंदे चवे थो तव्हां तकलीफ़ न कयो मां मथे इतलाउ ॾेई छॾियो आहे मां हिननि खे इतलाउ न ॾियो थाने बाणे वारनि खे इतलाउ वइज़ा सालक इबादी अन्नी फइन्नी करीब उजीब दावत दाए ज़ादान फलयस्तजीबू ली वलयुमिनू बी लअल्लहुम यरशुदून उस्ताद चवे हलण जी ज़रूरत न आहे कंहिंखे ॿुधाइण जी ज़रूरत न आहे मां मथे इतलाउ ॾेई छॾियो आहे ॻोठ वारा पंहिंजे हिसाब सां चवण लॻा चए उस्ताद गाॾीअ तूं आसरो खण गाॾी त मां पाण ॾेई आयो आसरो के गाॾी त मां पाण ई ॾेई आयो न बाक़ी इंशाअल्लाह चे तव्हां बि इंतज़ारु कयो मां बि इंतज़ारु कंदुमि छो त चए मुंहिंजी हलाल जी शइ आहे हलाल जी शइ वेंदी मुंहिंजी हलाल जी शइ आहे पोरे जी शइ आहे पगर जी शइ आहे मूंखे यकीन आहे हो मूंसां महिरबानी ज़रूर कंदो मूंखे यकीन अल्लाहु अकबर घर वारा भी चवण लॻस जॾहिं मोटी आयो चए छा कई चए तव्हां मूंखे मुंहिंजे हाल ते छॾे ॾियो तव्हां कंहिंजे लटनि खे न ॾिसंदा कयो कंहिंजे कंहिं फ़क़ीर खे न ॾिसंदा कयो को कंहिं वटि लटनि जे करे मक़बूल हूंदो थी को कंहिं वटि दिलि जे करे मक़बूल हूंदो थी हे दुनिया वारनि में लटो आहे शेख सदी रहमतुल्लाह अलैह दावत ते वयो लटड़ा मेरा सादड़ा हर फ़क़ीर उतारे छॾियो वरी भलो जोरो कंहिंखो वठी जीअं जो मोटी आहे हर कुझु साईं हेॾो वियो वरी उहे लटा वरी चांवर लटनि में बुहारे बोड़ लटनि में चरियो त न आहे चए मां चरियो न आहियां मूंखे मानी मिली आहे लटनि जे करे त अॻोणे त मूंखे मोटाए छॾियो अॻोणे त चयो न बाबा तूं चरियो आहे मां त मोटी वियो लटनि जे करे मिली आहे त चांवर बि हे खाइनि बोड़ बि हे खाइनि असां वटि लटे जो क़दुरु आहे पर होॾे वरी दिलि जो क़दुरु इल्ला मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह हक़्क़ तुक़ातिह वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ओॾे ॿी शइ ते नज़र घर वारा चवण लॻस उहो ई सादो जो सादो चवनि जेको बि तव्हां चयो हूअं सिंधीअ में झाज बाज खे कुतो खाईंदो हर को बि वरी हेॾो सारो आहे कुतो खाई वे हीअं थी हाणे बाबा हुन पाण न पचाइण जी कई हूंदी छा कई हूंदी हिकिड़ो ॾींहुं गुज़रियो ॿिए ॾींहं ते उस्ताद वेठो आहे घर में अची दरवाज़ो खड़कियो छा खड़कियो दरवाज़ो जंहिं टाइम ते दरवाज़ो अची खड़कियो ऐं दरवाज़े खड़कण वारे टाइम ते उस्ताद जे गाॾीअ जो आवाज़ ॿुधण में आयुसि माण्हू पंहिंजे मोटर साइकिल जो आवाज़ सुञाणे वेंदो आहे परे खां पंहिंजी गाॾीअ जो रंग उस्ताद पंहिंजे गाॾीअ जो आवाज़ सुञातो मोटर साइकिल जो सुञातो त उस्ताद घर में मुर्की पियो घर त घर हूंदो आहे इन पासे वञा नथो गाॾियूं खसाए हाणे वतु खिलंदो घर गाॾियूं खसाए हाणे वतु पंहिंजे मुंहुं ठीकु आहे जेको तव्हांखे चवणो आहे सो चओ उस्ताद जो ॿार निकिरियो नज़र जो कयईं त साॻी गाॾी आहे हिकिड़ो हमराह चाबी हथ में झलियूं बीठो आहे चए बाबा वठि पंहिंजी चाबी मुला ख़ुदा खे मन काथे मारायो आहे कहिड़ो छा मसइलो आहे चए तोखां कल्ह गाॾी घसिजी वई न चए घसिजी वई ते ज़िंदगी भर असां सां अहिड़ी हालत न थी अॼु मेलो हो ओॾे वञो पात वारी गाॾीअ ते काहे उहो पियो जेको त कल्ह तोखां गाॾी काहे वियो
एडी चौधारी पुलिस कद लगी हुन चयो त बाबा न मुला वारी गाड़ी सिर खणाईंदी मां हेडो निकरां तो तू गाड़ी पहुचाए दे बेटा गाड़ी जे करे खामका असा न वणो गाड़ी जे करे सो बाबा ये पंजी गाड़ी वट मुला खुदा के मन खिली करे चवेस तो छो हफ्तो भी न रखेव न समझेगा एकड़ो डी गुजरियो हफ्तो ता वे एडा निबाग हा पो भी शे मोटाए दे विया इमरान एडो हरामिया जो लहण दे ला तैयारी न नारे तकबीर नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम कायदे जमीयत हजरत मौलाना फजल रहमान हावा उनन सा चढ़ो एकड़ो डी थी गाड़ी मो हथ औ हिन सा 60 खां वठी करे कदे न थी हुंदी जेका हाने थिया पर पो भी हे हथ बाकी मां तां के भी सलाम कंदम मां तां के भी सलाम कंदम किया जेकॾहिं छड़ो काते रोड ते आवाज तो अचे त बनेगा नया पाकिस्तान जाते बीठा हो झुमिर शुरू बनेगा नया पाकिस्तान हवा ये ना वरी रोड जे बे पासे रो जेको आवाज तो अचे त दुश्मन गोले गोले मारंदा से तडे भी झुमिर शुरू नदा गाला आए दुखियो कम हल भला सीटे के चढ़ंदा रोड न कचे के छजंदा ओ मुसलमानो अल्लाह सही शला सा मुसलमान के भी सही समझ नसीब फरमाए आमीन जेको चवे त मां रब के चई छडियो आ यो ॾाढो ॾुखियो आ दुनिया वारो बुद्धि अणबुद्धि करे छॾींदई पर अल्लाह साईं बुद्धि कॾहिं भी अणबुद्धि को न कंदो आ हिकड़ी ॻाल्हि ॿुधी छॾियो कॾहिं भी हिन वारन सा न चाहींदा मुझे जुमले के याद रख कदे भी कुरान वारन सा न चाहींदा क्यों जेकॾहिं नथा ताउन करे सगो नथा मदद करे सगो त ज़बान ते त कंट्रोल कयो उस्तादुल उलमा फकीहुल असर शेखुल हदीस हरसै मोहम्मद मुराद हालेजवी रहमतुल्लाह अलैह जो मां वाइज सामू बुधो मुके अज भी साल गुजरी विया पर साईं जो अज भी जुमलो याद आ तवज्जो कर साईं मिसाल बाजन मन आदाली वलियन फकद आज़लतु बिल हरब रब से तो फरमाए जय मुझे कुरान वारे सा फिटायो ते सा मां रब जी जंगिया केर तो जवे मन आदाली वलियन के मुझे वलिय सा जेकने दुश्मनी रखे न फकद आज़नतु बिल हरब मुंजी तो सा बिन मानुन सा रब जंग जो ऐलान कयो फाज़नु बिहरब मिन अल्लाह एको व्याजी सा जंग जो ऐलान कयो थे बे कुरान वारे हक वारे सा विड़न वारे सा रब जंग जो ऐलान हरसे मोहम्मद मुराद रहमतुल्लाह अलैह जा जुमला तो के बुधाया साईं फरमान पा हिकड़ो शख्स आ जेको पंहिंजे महबूब के गॾु वतियूं पो वञे पंहिंजे महबूब गॾु हिकड़े किने पाणी वटो नंढो गुजरियो जाते नाली थी पई वहे गंदो पानी तो वहे उन जिए जो उन वटो गुजर थियो तो हिकड़ो फकीर माण्हू वेठो आ दुनिया जेके चरियो पी चवे पर होयो अल्लाह वारो दुनिया चरियो पी चवे पर होयो अल्लाह उन वेचारे भितर जो हयो तो उन नालीअ जो पानी उन माईअ जे कपड़न खे लॻो माईअ जे कल केड़ी तारीख़ हुई वा कल हुयो त इते कलो की तारीख़ याद न आहे त कम कीअं हलंदा अंग्रेज कल अंग्रेजी 8 हुई कल दुनिया में औरतुन जे आजादी जो दिहाड़ो मल्हायो वियो छाजो मल्हायो वियो छाजो वा अन्या आजादी केड़ी खपे न बच्चो तो छोड़ो असा जे निकाह वारी सही आ बियो छा क्यों बाकी काल आयो बच्ची तो छोड़ो असा वारी सही आ बाकी तो सब कुछ घर जो वडियूं हे हलन चलन हे दाज उनन ते थोड़ो किते हला आवा
दाज उन्हनि ते शादियूं कमियूं उन्हनि ते मिटियूं उहे कनि हर शइ उहे हलाइनि बाक़ी असां वटि बची आहे छड़ो सही निकाह वारी हाणे उन्हनि जी अॻुवाणी उहे थियूं कनि जिन छह मुड़ुस अॻु में छॾिया जिन छह मुड़ुस छॾिया आहिनि जिन जी उमिरि 60-70 साल वारी खे बि आज़ादी कहिड़ी खपे ख़ुदा जी मार पवई न तोखे चवण वारो न को आखण वारो जाॾे वञे जाते रहे जाते ॾींहं गुज़ारे तोखे कोई बि न पुछे अञा तोखे बि आज़ादी उहे मूं वटि उहा मूं वटि ज़बान नाहे त जेके उन्हनि जे हथनि में पिले कार्ड आहे उन्हनि ते जेको लिखियलु हो मां नथो ॿुधाए सघां हिन सां जो टकर खाइबो न मुस्लमान पोइ ईअं थींदो जेकॾहिं नाराज़ न थियो त पोइ हे जुमिलो चवां जिन मर्दनि उन्हनि जी हिमायत कई त सही थियूं चवनि त वाकई औरत आज़ाद हुजे पोइ मां उन्हनि माण्हुनि खे चवां थो महिरबानी कयो अवल त पंहिंजूं ज़ालां कढो न था ॻाल्हायो जेके चवनि था माई आज़ाद हुजे घर में छो रहे उन्हनि जा हिमायती त पोइ महिरबानी करे अवल उहे ॿियनि जूं छो निकिरनि अवल त फ़क़ीर तूं पंहिंजी चओ कढ न घरवारी बि कढ धीअ भेण बि कढ त पोइ चऊं त बाबा ठीकु आहे वाकई हे हक़ीक़ी आज़ादीअ जो उमेदवारो बाक़ी पंहिंजूं विहारे ऐं तूं धारियुनि लाइ चवें थो त कढो कढो न मुंहिंजा सोना ईअं न थींदो अलाह सही शला सां मर्दनि खे कुझु हिमत ॾेई विझे आमीन त चओ अल्लाह सही शला सां समूरन मुसलमान के मिठड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन जे मता अमल करण जी तौफीक अता फरमाए महबूब जो जुमलो तो बुधायूं वञा याद कजा नबी से फरमान त अल गैरत मिनल ईमान महबूब फरमायो गैरत ईमान जो हिस्सो आहे फरमाइंदा मोमिन जी निशानी गैरत आओ तमाम महबूब जो हदीसा बुधाया सही फरमाइंदा ला यदखुलुल जन्नत दयूस व इन साम व सल्ला फरमाइंदा तोनी ने को तोनी नमाजिया गैरत नथज जन्नत में न वेंदो नबी से जा जापान कहंजा नबी से जा जापान तोनी नेक नमाजिया गैरत नथज जन्नत में फरमाइंदा ला ईमान लिमन ला गैरत ला महबूब से ये फरमायो जेके गैरत ना है उनके ईमान भी ना है हाणे बुधाए त काथे इंसान पहुतो अल्लाह से शला सा के हकीकी गैरत नसीब फरमाए आमीन चो वो जिए जो अल्लाह वारे भितर जो हयो तो वो पानी किनो माई जे लटन के लगी पियो माई जे लटन के जो पानी लगी पियो ना माई सा जेको गडो हमरा हो न हमरा के कावड़ाई फकीर के चंबो वाहे कजे फकीर के जिए जो न फकीर अल्लाह वारे के चंबो जो लगो फकीर के कोन चवंदा न फकीर छड़ो मथे निहारियो छाते बो गाल कया त जे हुन के दाह ॾिनई न बचंदे फकीर काथे निहारियो फकीर मथे जो निहारियो फकीर जे अखिन मो पानी वही वियो जिए जो फकीर जे अखिन मो पानी वही वियो थोड़ो जो अगते हलिया त माई दां करे किरी पई वो आशिक जेको न सां गॾु हुयो साथी जेको हो हमरा हैरान थियो माई दाऊ पई करे मूंखे पेट मुंहिंजो वढिजे थो पेट कटजे थो पेट में ज़ूर देरी न कई हकीम डॉक्टर हेडे होडे अब इनके विहार माई के हिकड़ी गाल वरी भी समझ में वेठी उन पंहिंजे साथीअ खे चई त न हकीमनि ॾे डुकाए न तबीबनि ॾे डुकाए न डॉक्टरनि ॾे डुकाए मुंहिंजी दवा काथे बि न थींदी चए छो हिकिड़ी शइ मुंहिंजे ज़हन में हाणे वेठी आहे मां जो दवा खावां थी दर्द वधे थो दवा खावां थी दर्द वधे थो हाणे मां सोचियो आहे जॾहिं तूं उन ग़रीब खे न धक्को हयो हो पोइ उन छड़ो मथे ॾिठो हो उन जे अखियुनि मां पाणी वही वियो अलाए पोइ मूंखे उन त न बीमारी बची आहे भाई शादी चवेसी काथे तबीबन वट इलाज को न थींदई हकीमन डॉक्टरन वट इलाज को न थींदई जे करे मुंहिंजो इलाज चाहे तो त आओ तो न फकीर खे ॻोल्हण हलऊं आओ तो न फकीर खे
हाणे भी सभई इस्लामाबाद में फ़कीर के ॻोल्हण पहुता न था ॻाल्हायो मां आवा फ़कीर के ॻोल्हण घणा पत्थर हया उन फ़कीर के आवा ज़बानी पत्थर हथ जा पत्थर जेके भी कंडा होया सूर होया फ़कीर के सभई लगा पर फ़कीर के भी पर सोचो त हाणे वरी भी इलाज असांजो काथे भी हलो त गॾिजी हलो फ़कीर को दवा वठण अब हलो त फ़कीर रब से फ़कीर के दिल एड़ी दुनिया केडो भी मुखालिफ हुजे छा हुजे जॾहिं पहुतो त यारो ज़िक्र ही न कंदो नारा तकबीर जमियत उलमा इस्लाम कायदे जमियत हजरत मौलाना फजल रहमान नारा तकबीर मां पंहिंजे महबूब भगवान जा ॿ जुमला तव्हांखे ॿुधायां थो प्रेस कॉन्फ्रेंस ॿुधी मांस कहे चयो से इमरान तव्हांजे लाइ अलाए कहिड़ा कहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइनि तव्हां छा था चओ सदको वञा पंहिंजे महबूब भगवान जे उन्हनि क़ीमती लफ़्ज़नि तां चई मुंहिंजी तरबियत अहिड़नि कई आहे जो मां अहिड़नि लोफरनि खे जवाबु ॾियणु मुनासिब ई नथो सम्झां हाँ चे मुझी तरबियत एड़न कया मां एड़न वट नंढो थी वडो थियो हां जाते मुके एड़न के जवाब देण जी जरूरत बाकी हिए चेस त इमरान तोके त मुझे कारकुनन जी खबर ही ना मुझे कारकुन के झंडन जे लाए जेके लकड़ा न तू न लकड़न जो तेल डिठो ही ना नारे तकबीर अल्लामा राशिद महमूद सुमरो कायदे जमियत हजरत मौलाना फजल रहमान नारे तकबीर अब छा चेस त मां तोखे ॿियो कुझु नथो चवां पर जेको असांजे डंडन खे तेल लॻल आहे उहो तूं अञा तो भेड़ा उन तेल कुझु सूर ॾिनो अथसि न था ॻाल्हायो उन तेल वारे भव कुझु हमरा खे बाक़ी त हाणे तव्हां त जलसन में ॿुधंदा मोड़ा असदुल्ला खोड़ो साहब चवंदा त रब करे काथे इमरान शल मूंखे हथ अकेलो अची वञे इहो त ॿुधंदा रहंदा हवा इहो त अल्लाह साईं शल तव्हां सां मुस्लमान खे क़ुरान वारनि सां शल सच्ची मोहब्बत नसीब फरमाए आमीन उन माईअ खे वरी बि इहा ॻाल्हि सम्झ में आई उन माईअ चइसि पंहिंजे साथीअ खे महिरबानी कर हल त ॻोल्हियूं हली उन फ़कीर खे काथे फ़कीर वेठो आहे काथे फ़कीरो फ़कीर भले ॻोल्हियो पर खोड़ असां वटि जेके फुटपाथनि ते वेठा थी उहे फ़कीर बि ॻोल्हींदा थी हवा उहे फ़कीर बि 3 करोड़नि जे पराडे ते वेठो हूंदो हेठि लही ईंदो जेको ओ नालीअ जे मथां फ़कीर वेठा फ़कीर ॾिसो त मुंहिंजी क़िस्मत छा आहे हो नालीअ ते वेठो आहे तूं नालीअ में अंदरि वञ भला हो नालीअ जे मथां वेठो आहे न तूं पराडे वञ लही तूं हुनखे ॾेखार तो क़िस्मत हो त जहिड़ो फुट जो फ़र्क़ु आहे तूं त अञा हेठि हाय हाय या वरी ईंदा छा कया वरी मौलवी कावड़ कंदा त असांजा तवीज़ बंदि कराईंदो वञे साईं किताब त पटियो मुंहिंजी क़िस्मत छा थी चवे तुंहिंजी क़िस्मत तूं ॾिनियूं न सां बुलनि खे गारियूं चंदो था घुरई त बि ॾे थो गारियूं अॼु अहिड़ो किताब पटबी जो कॾहिं न पटियो हूंदई हा मस्जिद जे बोरीअ वेल सीमर जी बोरी था घुरई त हेॾियूं तूं अखियूं पटे मदरसे जे ताल बदल अन्न था घुरई त बि हेॾियूं अखियूं थो पटे अॼु जो तूं पाण शिकार थी आयो आहे अॼु जो तूं पाण पातो आहे त हाणे त ख़बर तो ॾे पोइ समझी छॾियो त अवेल सवेल वरी बि तव्हांखे इन्हनि ॾे अचिणो आहे इन्हनि सां फिटायो पाण तव्हां ट्रकनि ते लिखंदा हो न शेड़ मलंगा न लिखंदा ॻाल्हायो न वरी बि माईअ वेचारीअ खे अकुलो आयो चवेसी अल्लाह वारे फ़कीर खे हल त ॻोल्हण हलूं जिए जो न औरत सां गॾु निकितो हिकु जाइ ते उहो फ़कीर अल्लाह वारो वेठो आहे उन फ़कीर सम्झो त अॼु वरी मूंखे मार ॾियण आयो आहे अलाए वरी भी मुखे दुख ॾियण आयो ओ फकीर घबराए न अग में बे नमूने आयो हाने बे नमूने आयो अगे हुन जो ॿियो ज़ेन हो हाने ॿियो ज़ेन खणी आयो
हाणे तजुर्बो करे आयो आ त फ़कीरन सां न फिटाइबो। अल्लाहु अकबर। जंहिं टेम ते फ़कीर जे साम्हूं आयो उन फ़कीर उन हमरा ॾे निहारियो। तवज्जो कर पर उहा वेचारी माई उन पोतरी मथे तो लाए करे चवे थी फ़कीर हीअ न्याणीअ जी पोती थी। ओ फ़कीर मां कसूरवारा मुझे करे तोखे चंबो लगो मुझे करे तोखे धक लगो। फ़कीर मां भी तुझी न्याणी आ मां तुझे दर ते न्याणी पोतरी खणी आई आ। अल्लाह जो वास्तो थी फ़कीर मां ॾाढो लोड़ियो आ मां ॾाढी तकलीफ़ काटी आ। हाणे तू अल्लाह वारो आ तोॾे उम्मीद खणी आया हूं तू मेहरबानी कर। फ़कीर मेहरबानी कर तू अल्लाह वारो। उन टेम ते वरी फ़कीर जो मथे निहारियो अखिड़न मां लुड़क वही विया ॼण त माईअ खे तकलीफ़ हुई। बाबा सही न अल्लाह वारनि फ़कीरनि सां न फिटाईंदो कर। इन्हनि जो मथे निहारणु अखिड़नि जो पाणी वहाइणो ॾाढो ॾुखियो हूंदो थी। असांजा मुर्शिद साईं असांजे मुर्शिदनि जा बचड़ा हर साईं साईं मुफ्ती मोहम्मद ताहिर साहब जन हालिज वारा दामत बरकातुल आलिया पहुची विया। अल्लाह साईं शल मूंखे ऐं अव्हां खे रब साईं क़ुरान पाक जे ॻाल्हियुनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। व आख़िर दावाना